प्लाटन के कब्जा खत्म करो, रेलवे के प्लाटन के कब्जा खत्म करो, रेलवे के प्लाटन के पानी बहाल करो, वाटर सप्लाई जो पानी बहाल करो, वाटर सप्लाई जो पानी बहाल करो। ॿिनि हफ़्तनि खां शहदादकोट 7 लख जो आबादी वारो शहर जो वाटर सप्लाई जो पाणी मुसलसल बंदि आहे। शहर जी सियासी समाजी पार्टियुनि पारां मुसलसल एहतजाज कयो आहे, पर सीओमओ जेको आहे त उन जी नाल ई चइजे जंहिं हिन वक़्तु ताईं को बि 2 हफ़्तनि गुज़री वञण बावजूदि जेको पाइप टुटो आहे वाटर सप्लाई जो उनखे जेको आहे त जोड़ियो न आहे। हफ़्तो खनि थी वियो आहे असांजे एहतजाजनि खे मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं ऐं हिन पाणी खे तक़रीबन बंदि थींदे 3 हफ़्ता थी विया आहिनि। हीअ सॼी म्यूनिसिपल जी नाहेली आहे ऐं हितां जी चूंडियल नुमाइंदनि जी नाहेली आहे जो माण्हुनि जे पाणीअ ते जेको आहे हिन वक़्त ताईं को बहाल न करे सघिया आहिनि। असां MLA साहब राब्तो कयो आहे, MPA साहब सां राब्तो कयो आहे, सभिनी खे इहो चयो आहे त भाई इहो असां पाइप ठाहे ॾेई वञो। रेलवे जो हिकिड़ो प्लाट आहे उन तां हिकिड़ो को मार्केट ठहे थो पियो कंहिं बासर माण्हू जो, उन जे नतीजे में उहो पाइप भॼी पियो आहे त उनखे ठहिरायो, हेठां त ठहिराइण नथो ॾे, ॿिए हंधि कराईंदासीं, पर हिन वक़्त ताईं पाणी ॾियण में हू जेको आहे असांखे सिर्फ़ु ॾटा था ॾियनि ऐं थोरो पाणी हलाइनि था, वरी पाणी खे जेको आहे चवनि था ख़राबु लॻो पियो आहे। उन करे एहतजाज उन वक़्त ताईं जारी रहंदो जेसि ताईं हीअ असांखे पाणी न ॾींदा। ॿियो इहो आहे त जल्द असां APC घुराए वॾे लेवल जी तहरीक जो आगाज़ कंदासीं। हीअ लॻे ईअं थो त हीअ जेको पाइप आहे असांजे लाइ इहो वॾे तहरीक ॾांहुं वठी वेंदो, छो त हीअ अञा ताईं हिन मसइले खे हल न करे सघिया आहे। सर हाणे ॾिसो न असांजो कमु आहे दाह कूक खणणु। 2 हफ़्तनि खां वठी वाटर सप्लाई बंदि आहे, उते लैंड माफ़िया पंहिंजा दुकान ठाहे थो, हुननि जो पाइप भॻो अथई जेको 20-30 सालनि खां हले पियो त बाबा मां हिते कब्ज़ो कयो आहे, रेलवे जी ज़मीन आहे तव्हां पटे वञो। असांजो इहो दाह कूक हले थी। MLA आमिर ख़ान सां ॻाल्हायो आहे, MLA ख़ुर्शीद जुनेजा सां ॻाल्हायो आहे, मीर नादर ख़ान सां ॻाल्हायो आहे, चेयरमैन सां ॻाल्हायो आहे, TMO सां ॻाल्हायो आहे। असांजो इहो आहे त रड़ियूं करणु वधीक त हाणे उन्हनि जी मर्ज़ी सिंध हुकूमत पीपुल्स पार्टी जी आहे, उहे एक्शन नथा वठनि। हाणे असां इदारनि खे गुज़ारिश था कयूं इदारा हरकत में अचनि। मस्जिदनि में पाणी न आहे, वुज़ू जे लाइ घरनि में पाणी न आहे, वॉशरूमनि में पीअण जो त हे पाणी न आहे, वाटर सप्लाई जो तव्हांखे ख़बर आहे। बसि हाणे अला हिदायत ॾींदो सिंध हुकूमत खे त इहो एक्शन खणंदा ऐं इहो रोज़ु ॿुधूं था हिते इनक्रोचमेंट ख़तमु कंदा, ख़तमु त नथा कनि, अञा इनक्रोचमेंट थींदी थी वञे। तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हां असांजो आवाज़ु सॼी सिंध में, पाकिस्तान में, दुनिया में अॼुकल्ह सोशल मीडिया आहे पुॼाईंदव त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। पाणी कोन्हे को शहर जे अंदरि, वज़ू जे लाइ पाणी कोन्हे को, माण्हू वञनि काॾे, उनजे लाइ हीअ एहतजाज रखियो आहे नंढे पैमाने ते। हिन खां पोइ असां मीटिंग करे तमामु वॾे लाइ एहतजाज जो ऐलान कंदासीं इनशाला, ऐं उन एहतजाज में तव्हां ॾिसंदो त सॼो शहर इनशाला तव्हां गॾु हूंदो। हीअ एहतजाज असां इनखे हक़ीक़त इहा आहे त उन अंदाज़ सां शुरूआति न कई आहे, ऐं जीअं असां सम्झूं था त इहो हिकिड़ो अचे जो मसइलो आहे ऐं उहे ई हुनखे हल कराए सघनि था। असांखे वॾे जेके इंतिज़ामिया जी जेके बेस आहे उन असांखे ॼण चैलेंज ॼण कनि था, मजबूर कनि था त तव्हांखे जेको एहतजाज वधाइणो आहे त वधायो। ऐं हक़ीक़त इहा आहे हीअ जेको आहे अॻिते हली उन्हनि जे लाइ नुक़सानदेह साबित थींदो, छो त असां उन्हनि जी हिन महिल कंहिं करप्शन जे हिसाब सां ज़ाहिर कोई बि इशू नथा खणूं, पर जेको जीनियन मसइलो आहे, जेके ग़रीब माण्हू जेके घरनि में वेठा आहिनि उन्हनि खे पाणी पीअण लाइ त उहो ई लाइ असांजे लाइक़ु न आहे, पर विझण जे लाइ, कपिड़नि धोअण जे लाइ, वॉशरूम लाइ उन्हनि खे बि उन्हनि खां महरूम कयो थो वञे। इहा सरासर नाजाइज़ी आहे ऐं जेको आहे इन नाजाइज़ जे ख़िलाफ़ु असां जेको उथिया आहियूं। जेकॾहिं इहो अॻिते हली इनखे वधाए वियो ऐं जेको हिकिड़े नंढिड़ो मसइलो आहे हल न कयो वियो त ज़ाहिर असां बि एहतजाज उन हिसाब सां कंदासीं। ॿियो जेको आहे हिकिड़ी असांखे ख़दशा ज़ाहिर इहे था थियनि त जेको शहर जे अंदरि जेको मेगा प्रोजेक्ट आहे उन में जेको आहे हक़ीक़त इहा आहे त तमामु वॾा अॻु में बि फंड्स आया आहिनि। अॻु में फरियाल टारपुर साहिब आहे जेको आहे उहो बि फंड्स खणी आई हुई, पर उहा हक़ीक़त इहा आहे त उहा बि करप्शन जे वर चढ़ी वियो। हिन महिल बि ख़ुर्शीद जुनेजा साहिबु जेको आहे जेके पैसा मंज़ूर कराया आहिनि, असांखे इहा ख़दशात थी सघे उहे बि करप्शन जे वर चढ़ी वञनि। ऐं असांखे उमेदु आहे त असां जेको आहे हक़ीक़त असां एहतजाज खां सवाइ ॿियो कोई बि रस्तो न आहे। असां सम्झूं था त MPA ख़ासि जेको MLA MPA उन्हनि जी ज़िमेदारी आहे त इहो जेके नंढा मसइला हल कराइनि ऐं जेके करप्ट माफ़िया आहे उन्हनि जे जेको आहे उन्हनि जे मथां बि नज़र कई वञे। असां DC ऑफिस में बि मुतालबो रखियोसीं त बाबा शहर जी सुठी साख रखंदड़ जेके माण्हुनि खे इन कमेटी जी निगरानी जे लाइ
इन मेगा बैराजिक जी निगरानी जे लाइ रखियो वञे, पर उते कोई बि उन ॾे ध्यानु न ॾिनो वियो। उन मां ज़ाहिर इहो थिए थो त थी सघे थो त हिन जेके मेगा जेके बैराजिक आहिनि उन्हनि में हिकिड़ो करप्शन जो जेको सिलसिलो उहो शुरू कयो वञे ऐं हिनखे करप्ट माफ़िया जेको आहे उहो यरगमाल बणाए। हिन महिल बि जहिड़ो उन हवाले सां आहे, हिन महिल जेको कोई बि शहर जे हिसाब सां जेको हुननि जो कमु आहिनि उहो सिर्फ़ु करप्शन जे ई हवाले सां आहे, ॿियो कुझु बि न आहे। पाण में जीअं सिधो सां चवंदा आहियूं माल ते जहिड़ो आहे उहो ई हुननि जो किरदारु रहियो आहे हमेशह, ऐं उन ते ई कारबंद आहिनि। पाणी शहर जो आम मसइलो आहे, इन लाइ जदोजहद जारी शहरी तय तरफ़ां। मां इन लाइ तमामु शहरनि खे अपील कंदुसि त असां साथ ॾियनि। हीउ शहर जो इज्तमाही मसइलो आहे, हिननि जो पंहिंजो हिकिड़ो ॾेती लेती जो मसइलो आहे, पंहिंजो हिकिड़ो भाङे भाई वारो मसइलो, उन लाइ शहरनि खे तकलीफ़ में आज़ार में विधो अथनि। त मां MP MNA ऐं सिंध हुकूमत खां अपील कंदुसि महिरबानी करे इन शइ खे फौरी तौर ते नोटिस वठे ऐं शहरनि जी जेकी बेचैनी आहे ऐं तकलीफ़ आहे उहा दूरि कई वञे। पाणी गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी करे शहर में न आहे ऐं शहदाद कोट जे ज़ाहिर आहे जेको हेॾी सारी आवाम आहे 3-4 लख जी जेका आबादी आहे उनखे बुनियादी सहूलियत पाणी बि मुयसरु नथो कयो वञे ऐं उन पाणीअ जे मेन लाइन ते हिकु त पाणी कोन्हे असां वटि, वाटर सप्लाई जो हाल ख़तमु आहे ऐं असां वटि जेका इंतिज़ामिया आहे खयो पाणी अचे पियो उनजे मथां बि कब्ज़ागीरनि कब्ज़ा करे ऐं उते मार्केटूं ठाहिणु शुरू कयूं आहिनि। असांजे हितां जी म्यूनिसिपल इंतिज़ामिया खे ख़बर ई कान्हे का। असांजो जेको चेयरमैन आहे उहो पाण इन्हनि मामलनि में मुलविस आहे, जो पंहिंजे पाड़े ओड़े में लॻी पंहिंजा दुकान ठाहिण जे चकर में आहे। त उनजे आड़ में वरी जेके ॿिया माण्हू आहिनि उहे बि शहर जे रहियल सयल जेको बि प्लाट आहे उनजे मथां हू दुकान ठाहिण में पूरा आहिनि। यानी अंधेर नगरी ऐं चरबट राजा वारो हिते शहदाद कोट में निज़ाम आहे। उनखे असां इहो ई चवंदासीं जेके रियासती इदारा आहिनि असांजा इंतिज़ामिया आहे जेकी ख़ुसूसिन सिविल इंतिज़ामिया आहे, DC साहब आहे, मां गुज़ारिश कंदुसि त शहदाद कोट खे लावारिस न छॾियो वञे, निंदड़को न छॾियो वञे ऐं हितां जो जेको चूंडियल MP आहे असांजो मीर नादर ख़ान मक्सी साहब या MNA आहे ख़ुर्शीद अमन जोड़ेजो साहब, उन्हनि ताज़ो हाणे हिकिड़ो इजलास बि कयो आहे त 8.5 अरब रुपया शहदाद कोट जी मेगा प्रोजेक्ट ॾिनो आहे त शहदाद कोट में जेका हद दख़ली आहे उहा ख़तमु करे शहर जा वॾा रोड ठाहींदासीं ऐं शहर खे ख़ूबसूरत बनाईंदासीं। तव्हां हद दख़ली ख़ाक ख़तमु कंदव जॾहिं त जेके ख़तमु थियल या पयल जेके तव्हांजा प्लाट आहिनि उन्हनि जे मथां तव्हांजे साम्हूं तव्हांजे नक जे हेठां नयूं प्लाज़ाऊं तामीर थियनि, नवां दुकान ठही वञनि, अरबे रुपयनि जूं प्रॉपर्टियूं तव्हांजूं हितां जा कब्ज़ागीर फबाए वञनि, तव्हां उन्हनि खे रोके नथा सघो। उहे तव्हांजा पैप पाणीअ जा उहे फाड़े तव्हांखे चवनि था त तव्हां इन्हनि खे ॿियो लाइन ॿिए हंधां वठी अचो। तव्हां उन्हनि जे आॾो गोॾा कोड़े करे ख़ामोश थी वेठा आहियो त तव्हां बाक़ी शहर वासियुनि खे छा ॾींदव। ऐं बिलावल भुट्टो साहब चए थो त 8.5 अरब मां शहदाद कोट खे संवारण जे लाइ ॾिना आहिनि। तव्हां शहदाद कोट खे संवारियो त पंहिंजी जॻह ते जेके शहदाद कोट में करप्शन थिए थी या शहदाद कोट में जेके कब्ज़ा थियनि था उहे त ख़तमु करायो। अॼु असांजो एहतिजाज बि इन कब्ज़नि जे ख़िलाफ़ु आहे त रेलवे हर 2 साल या साल ॾेढ खां बाद में अची ईअं मिड़ई हिकिड़ो ड्रामो करे ऐं कुझु पंहिंजा कब्ज़ा हटाईंदी आहे। उहे त कब्ज़ा तव्हां नथा हटाए सघो, पयल ज़मीन त पंहिंजी कम से कम महफ़ूज़ कयो। सिविल इंतिज़ामिया आहे हितां जी जेका म्यूनिसिपल इंतिज़ामिया आहे उनजी ज़मीनुनि जे मथां उनजे प्लाटनि जे मथां कब्ज़ा थियनि था पिया। ज़ाहिर आहे उहे शहरी मिल्कियतूं आहिनि ऐं असां कंहिं कब्ज़ागीर खे शहर जे पाणी बंदि करण जी इजाज़त नथा ॾेई सघूं ऐं न उनखे शहर जे इन प्रॉपर्टियुनि जे मथां कब्ज़ा। असां पंहिंजो ज़ाहिर आहे जेको क़ानूनी ऐं अख़लाक़ी दाइरो आहे एहतिजाज जो उनखे असां वसी कंदासीं जेकॾहिं MNA साहब, MPA साहब, DC साहब ऐं हितां जी जेका इंतिज़ामिया आहे उन अख न पटी त असां मजबूरन अॼु चौक ते बीठा आहियूं ऐं मुमकिन आहे त असां पंहिंजी तहरीक खे अञा मज़ीद अॻिते वठी अचूं। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शहदाद।